अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। फौजी अदालत में सिविलियन जो ट्रायल शुरू थी वियो। सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट खे आगाह करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त 9 ऐं 10 मई जे वाक़िअनि जी रोशनी में 102 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार माण्हुनि जो इंसाफ़ जे हक़ लाइ फ़ौजी अदालत में ट्रायल शुरू कयो वियो। वफ़ाक़ी सरकार जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल माण्हुनि जे मफ़ादनि खे नज़र में रखंदे ट्रायल कयो पियो वञे। फ़ौजी अदालत में ट्रायल दौरान ॾोह साबित न थियण ते जवाबदारनि खे बरी कयो वेंदो। फ़ौजी अदालत में ट्रायल सुप्रीम कोर्ट में जारी केसनि जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। फ़ौजी अदालत में ट्रायल बैदि ॾोह साबित थियण ते जवाबदार खे मामूली सज़ा मिलंदी। 9 ऐं 10 मई जे वाक़िअनि में सज़ा मुकमल कंदड़नि खे आज़ादु कयो वेंदो। फ़ौजी ट्रायल बैदि सज़ा ख़िलाफ़ जवाबदार लाॻापियल फोरम में दरख़्वास्त दाख़िल करे सघंदा। नवाज़ शरीफ़ जो इस्तक़बाल करण ते ओन चौधरी खे शोकात नोटिस जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे तर्जुमान मूजिबि ओन चौधरी जे नवाज़ शरीफ़ सां इस्लामाबाद एयरपोर्ट ते थींदड़ मुलाक़ात जो पार्टी सां को बि तालुक़ु न आहे। अहिड़े मामले ते ओन चौधरी सां लिखत में वज़ाहत तलब कई वई आहे। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे तर्जुमान चयो आहे त जेकॾहिं ओन चौधरी ज़ाती हैसियत में मुलाक़ात कई आहे त उन जी फौरी तौर ते वज़ाहत करे। ओन चौधरी खे शोकात नोटिस जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। यादि रहे त ओन चौधरी जो शुमार इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे पैटर्न इन चीफ जहांगीर तरीन जे वेझनि साथियुनि में थींदो आहे। माज़ी में हू PTI चेयरमैन इमरान ख़ान जी तमामु घणो वेझो हो ऐं उन जा सियासी ऐं ज़ाती मामला संभालींदो हुयो। क़ौमी एयरलाइन PIA जो माली बहरान बरक़रार आहे। PSO ॿारनि जी फ़राहमी में बि घटिताई करे छॾी। केतिरियूं उॾामूं मुअतल थी वयूं। ज़रियनि मूजिबि PIA जो फ्लाइट ऑपरेशन मुतासिर थियण लॻो आहे। मुसाफ़िरनि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। ज़रियनि मूजिबि मुल्क जे मुख़्तलिफ़ एयरपोर्ट्स तां PIA जूं 25 खां वधीक उॾामूं मुअतल कयूं वयूं आहिनि। PSO पारां कराची खां इस्लामाबाद, कोयटा, बहावलपुर, लाहौर, ग्वादर ऐं मुल्तान जूं उॾामूं ॿारनि जे घटि फ़राहमी सबबि मुलतवी कयूं। MQM पाकिस्तान जे सीनियर अॻवान फारूक सत्तार अॻूणे नाणे वारे वज़ीर मुफ्ता इस्माइल खे पार्टी में शमूलियत जी दावत ॾेई छॾी। निजी चैनल सां ॻाल्हियूं कंदे MQM पाकिस्तान जे अॻवान फारूक सत्तार चयो त पाकिस्तान जहिड़ियुनि हालतुनि मां गुज़री रहियो आहे उन में सुठनि माण्हुनि जी टीम ठाहिणु ज़रूरी आहे। मुल्क में गॾियल क़ौमी एजेंडा जी ज़रूरत आहे। मुफ्ता इस्माइल सां मुलाक़ात में बि साॻी क़ौमी एजेंडा ते ॻाल्हियूं थियूं। फारूक सत्तार चयो त कराची खे अमन जो शहर बनाईंदासीं। उन हवाले सां मुफ्ता इस्माइल जो मुआशी वज़न वधीक आहे। MQM अॻवान चयो त मुफ्ता इस्माइल खे MQM पाकिस्तान में शमूलियत जी दावत ॾेई छॾी आहे, जंहिं जे जवाब में मुफ्ता सोचे सम्झी जवाब ॾियण जो चयो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।